अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो सां गॾु तानी मेज़बान मेराज ज़फ़र ताने साम्हूं मौजूदु आहे। जीअं मांखे ख़बर आहे त हर हफ़्ते असां तव्हां सां गॾु लाइव हूंदा आहियूं, लाइव टेलीफोन कॉल्स वठंदा आहियूं, तव्हांजा मसइला ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि मसइलनि जे हल लाइ कम भी कंदा आहियूं। इन हफ़्ते बि असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुशरा साहब असां सां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। टेलीविजन स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, कॉल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था, को बि मसइलो या शिकायत हुजे लिखाए सघो था। शुशरा साहब, वेलकम टू द शो। थैंक यू वेरी मच। लास्ट वीक जी कंप्लेंट्स खां स्टार्ट कयूं। तव्हांजी मर्ज़ी, बिल्कुलु। पर मूंखे इहो जी जी ॾिसो न, माण्हुनि खे शिकायत हूंदी त वज़ीर फ़ोन फ़ोन कोन नथा खणनि था, खणनि। पर मूंखे शिकायत आहे त असांखे हमरा जेके आहिनि जी नंबर हिकिड़ो त ग़लति ॾियनि था पिया ठीकु ऐं ॿियो त फ़ोन कोन था खणनि पिया। ठीकु हुन में इलाही प्रॉब्लम थियो। मुंहिंजी एॾी मतिलबु हिते मसरूफ़ आहे ज़िंदगी जो, हिते माण्हू अचनि था पिया तमामु पूरी सिंध जा मुंहिंजी ऑफिस में। मुंहिंजी महिरबानी आहे जो मूं ते हू कंदा आहिनि, ट्रस्ट कंदा आहिनि, हलाईंदा आहिनि। हुननि जा मसइला हल कंदे 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 हिननि खे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे रोज़ जेकॾहिं माण्हू फ़ोन करे जी ऐं माण्हू न खणनि त पोइ ॾाढो ॾुखियो लॻे थो पियो। हाणे माण्हू शिकायतां त कंदा, पर शिकायतुनि खे पोइ पाण मां जीअं चयो आहे त परसुएशन जेसिताईं न कंदा तेसिताईं मसइलो हल न थींदो। ॾाढो मुश्किल थींदो आहे। हिन खे हाणे अहिड़े नमूने सां जेकॾहिं असांजो टाइम विञाईंदा ऐं पंहिंजो टाइम विञाईंदा त पोइ त बाक़ी ग़रीबनि जो मसइला हल कोन थी सघंदा। ऐं असां बि पोइ सम्झंदासीं त माण्हू जेके आहिनि कूड़ ॻाल्हाइनि था पिया घणो, ऐं उनखे जीनन मसइलो जेको आहे हल करिणो न आहे। जेकॾहिं जीनन मसइलो उनखे हल करिणो हुजे त पोइ घटि में घटि फ़ोन ते त खणनि न। अच्छा, इन्हनि जो छा नंबर ग़लति आहे या खणनि नथा? इहो इन जो नंबर कंहिं ॿिए वटि आहे। इहो नंबर जेको ॾिनो आहे असांखे नंबर लास्ट टाइम, इहो ॿिए कंहिं दोस्त जो हो। जॾहिं फ़ोन कयो त चवंदा अली अदर जो नंबर न आहे इहो। हाणे जेकॾहिं अली अदर जो नंबर न आहे त पोइ उन में असां उनजो कहिड़ो मसइलो, कहिड़ो उनजे लाइ मदद करे सघंदासीं, कहिड़ी उहो करे सघंदासीं। इन करे असां कुझु कोन करे सघियासीं। शुरा साहब, कंप्लेन हुई आशिक लुंड जी हुई मोरे मां। उन्हनि जो चवणो त उन्हनि जे इलाइक़े में गैस न आहे, स्कूल नथो हले। हिन जे लाइ गैस लाइ मां हिननि खे पहिरियों बि अर्ज़ु कयो हुअमि त गैस जेको आहे अॼुकल्ह गवर्नमेंट ॾिए थी पैसनि ते, मतिलबु गवर्नमेंट जेकॾहिं पैसा जमा कराईंदी त पोइ उनखे गैस ॾींदा। बहरहाल हिन पोइ बि मां हिनखे MD गैस गैस खे ख़तु लिखी छॾियो आहे त साईं वारनि मोरे कॉल कई आहे, हुनजो नंबर बि ॾिनो अथव। थी सघे थो त उहे गैस वारा हुनखे कॉल कनि, ऐं जेकॾहिं न कॉल कंदा त पोइ प्रॉब्लम इहो आहे त पंहिंजे MPA या MNA खे चवंदा, या भर वारे MNA MPA खे चवंदा त हू चीफ मिनिस्टर साहिब खां सेंक्शन वठनि। ऐं पोइ हुन में छो जो ॻोठ ॻोठ असां वटि परे परे बि हूंदा आहिनि, ईअं शहर वांगुरु वेझो न हूंदा त शहर में हिकु गली में जेकॾहिं गैस आहे त माण्हू ॿी उतां कनेक्शन वठी वठे। त हिन ते इलाही पैसा ख़र्चु थींदा आहिनि, ॿ करोड़ रुपया हिकिड़ी स्कीम ते ख़र्चु थींदा आहिनि। ऐं हुन में ॿ करोड़ रुपया जेकॾहिं ॾींदो त CM साहब बि ॾेई सघे थो। बाक़ी असां वटि एतिरो ईअं डायरेक्ट कोन्हे। बहरहाल पोइ बि मां हिननि खे MD गैस खे ख़तु लिखियो आहे, अलाह करे हिन जो कमु थी वञे। ठीकु, कॉलर आहिनि ग़ुलाम मोहम्मद चन्ना आहिनि दादू मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। नंबर ॿुधायो 0344 0344 35 35 76 76 975 975। हाणे ॿुधायो मसलो। कंप्लेन आहे असांजे साईं शुजा साहब सां। मैसेज हिकिड़ो कयो आहे साईं खे पर्सनली। असांजे बेसिक हेल्थ यूनिट आहे फका ऐं सामताणी, असां यूनियन काउंसिल ग्यारह कलोड़ में। उनमें दवाउनि जी बिल्कुलु खोट आहे। 9 फरवरी ताईं असांजे BHU फका ते दवाऊं न पहुचनि थी पेशावर जे तरफ़ां। उन खां पोइ एम्बुलेंस असांजी बीठी आहे जेका ख़राबु लॻी बीठी आहे। उनजो ड्राइवर बि कोन्हे को, उनखे सॼो बेला बनाए छॾियो अथनि। उहा असांजी ख़राबु लॻी बीठी आहे, को बि फ़ाइदो कोन्हे उन मां। चन्ना साहिबु, सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ जेको हुजे मूंखे टेलीफोन ते सम्झाइजांइ। पोइ इंशाअल्लाह ताला दवायूं त तव्हांखे सुभाणे मिली वेंदियूं। बाक़ी एम्बुलेंस लाइ कोशिशि कयूं था, डॉक्टर साहिब खे चऊं था एम्बुलेंस तव्हांखे ठाराइनि। मैसेज ते कमु कोन थींदो चन्ना साहिबु, मैसेज ते कमु कोन थींदो दादा। जेसिताईं मैसेज ते कमु कोन थींदो जेसिताईं तव्हां असांखे पंहिंजो नंबर वंबर न ॾींदा, जेसिताईं असां सां ॻाल्हाईंदा न। हाणे तव्हां हिते TV ते ॻाल्हायो आहे न, जेके हाणे तव्हांखे इंशाअल्लाह ताला मां सुभाणे कॉल करे तव्हांखां पुछंदुसि ऐं पोइ उनखे डॉक्टरनि खे चई छॾींदुसि तव्हांजे लाइ। सभिनी खे DHO खे बि चवंदुसि, PPH वारनि खे बि चवंदुसि त बेफ़िक्र थी वञ, सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, सुभाणे या परीहं इंशाअल्लाह। फ़ोन खणिजांइ महिरबानी करे। वरी महिरबानी अदा, तव्हांजो मसइलो इंशाअल्लाह ज़रूरु हल थी वेंदो। जी ईश्वर साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट मां हिकिड़ी कंप्लेंट हुई जाम साहब मां अलाहाबाद कॉल कई हुई। उन्हनि जो चयो त रोहिणी कैनाल में पाणी न आयो आहे, फसल तबाह थी रहिया आहिनि। पाणी खुली वियो, टोंडे पाणी खुली वियो।
ऐं पाणी कनि कनि माण्हू खे मिलियो आहे, वारे सां ॿियनि खे मिलंदो, पर रोडी कैनाल में पाणी टियों ॾींहुं या चोथों ॾींहुं बिल्कुलु असांजे फ़ोन खां पोइ दॿ खां पोइ हुननि जल्दी खोलियो आहे ऐं इनशा ताला हाणे बंदि कोन थींदो, हाणे माण्हू खे तकलीफ़ कोन थींदी। जेका 2-3 ॾींहं जी तकलीफ़ थी आहे हुनजे लाइ छा था चई सघूं। बहरहाल असां ऑफिसरनि खे हुते दॿायो अथसीं ऐं ऑफिसरनि असां प्रॉमिस कयो त असां पाणी सुभाणे खोलींदासीं ऐं वाक़ई सुभाणे ते मां पुछा कयुमि हुतां त पाणी खुली वियो आहे ऐं माण्हुनि बि हिकु भेरो मूंखे फ़ोन कई अथसीं पाणी त खुलियो आहे पर असां वटि कोन पहुतो आहे। ठीकु आहे, वारे वारे सां पाणी पहुचंदो हुननि ताईं बि। कॉलर आहिनि अब्दुल हमीद बुलेदी आहिनि टंडो बागो मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी अदा, पहिरीं सभिनी खां पहिरीं मोबाइल नंबर लिखाए छॾियो। जी 0342 0342 3319 710 710 जी जी 710 710 जी। छा मसलो आहे हाणे ॿुधायो। साईं अर्ज़ी आहे, आउं गवर्नमेंट मुलाज़िम आहियां, अरबी टीचर आहियां, ओरिएंटल टीचर 14 स्केल में। जी जी अरबी ईंदी थी ॻाल्हाइण? जी सर। अरबी ईंदी थी ॻाल्हाइण? जी जी सर। मीन अंत अना मिन टनो बागो बसी अना मिन टनो बागो बसी ना तकल्लम मा ग़लति ॾिस मां तोखे चयमि त तूं केरु आहे त तूं चओ त मां टंडो बागो आहियां। नो नो सर नो ना ॿुधाए हल मसलो ॿुधाए हल। सर मसलो इहो आहे त मूंखे तक़रीबन 10-11 साल थी विया न, 14 स्केल में आहियां ऐं असांजो हिकिड़ो नोटिफिकेशन आहे त शहादतुल आलमिया जंहिं वटि हुजे हुनखे तव्हां सोरूं ॾियो। त मूंसां गॾु ॿिया जेके बि भर्ती थिया आहिनि सभिनी खे सोरूं मिली चुको आहे। 2010 खां मुंहिंजो फाइल डायरेक्टर ऑफिस हैदराबाद में पियल आहे ऐं काफ़ी मूं कोशिशि कई आहे पर अञा ताईं केरु बि मुंहिंजी सुनवाई नथो करे ऐं मूंसां गॾु जेके भर्ती थिया आहिनि सभिनी खे सोरूं स्केल अवार्ड मिली वियो आहे पर मूंखे अञा ताईं न मिलियो साईं। अदा हाणे सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ डायरेक्टर हैदराबाद वारे खे चवंदासीं हिन लाइ उस्ताद वञिणो पवंदो हुते डायरेक्टर ऑफिस में वञिणो पवंदो। सर आउं 3-4 चकर वियो आहियां। हाणे मुंहिंजी फ़ोन खां पोइ वञजांइ पोइ तो इनशा ताला पर घोर लहंदा पर जे हुते नथी सघे त तूं त बदीन वेझो हलियो अचो कराची में त पोइ कराची में वॾी महिरबानी थींदी साईं, वॾी महिरबानी थींदी इनशा करे ॾींदा कमु तव्हांजो। हल हाज़िर महिरबानी हाज़िर दुआ कजांइ। वरी महिरबानी कॉल करण जी। जी ईश्वर साहब, लास्ट वीक जी शिकायतुनि मां हिकिड़ी शिकायत थी गुलाब अली सहतो सिठारजा मां कॉल कई हुई त हू 40 साल सहाफ़त में रहिया आहिनि, हाणे बीमार आहिनि, इलाज नथो थिए, हेल्प कई वञे। असां हुननि खे चयूं त तव्हां डायरेक्ट CM साहिब खे TCS ज़रिए मां पाण ॻाल्हायमि, हिकु दफ़ो पुट सां ॻाल्हायमि, हिकु दफ़ो हिन सां ॻाल्हायमि ऐं ॿिन्ही खे चयुमि त भाउ तव्हां पंहिंजे हिकिड़े TCS ज़रिए मोकिलियो हुते मुॾे मोकिलियो त मां हुनखे लेटर हणी करे CM साहिब खे मोकिलियां। मुॾे अञा आई कोन्हे हुनजी ॻाल्हि, मुॾे TCS हुनजो पहुतो कोन्हे। बहरहाल जेकॾहिं साईं खे मोकिलियो अथऊं त पोइ मूंखे ॿुधाइनि त वरी मां हुनजी परसुएशन कयां ऐं कोशिशि कंदुसि त या त असांजी जेका डिपार्टमेंट आहे इंफॉर्मेशन उन्हनि खे असां जेको आहे चऊं त हू हिननि खे मदद कनि या वरी असांजी डिपार्टमेंट जेका आहे CM साहिब जो आहे उनखे CM साहिब खे चऊं असां त उहो CM साहिब उनखे मदद करे। पर हीअ कंदा अप्लाई पाण पंहिंजी हुन शिनाख्ती कार्ड उन सां लॻाईंदा ऐं हुनखां पोइ एप्लीकेशन लॻाईंदा CM साहिब लाइ, पोइ CM साहिब लाइ एप्लीकेशन लॻाए मूंखे मोकिलींदा पोइ कोशिशि कंदासीं। ठीकु आहे। ॿी कंप्लेंट हुई बदीन मां मुमताज़ लगारी कॉल कई हुई, हिननि जो चवणो त ॿनी जी कूड़ियूं लीज़ जारी कई वियूं आहिनि। साईं छा मां पहिरियों बि ॻाल्हायमि अॼु बि ॻाल्हायोमांसि, हुन चयो त साईं तव्हां हुते आहे पंहिंजो ग़ुलाम कादर साहिबु आहे AC1 उनखे तव्हां चयो त मूंखे लॻे मां AC1 खे चई छॾियो आहे, पोइ हुनखे साईं खे ॿुधायमि त भई सुभाणे वञी मिले AC1 सां त हिननि जूं जेके लीज़ कुझु सड़ी वियूं आहिनि चवनि था बकोर हुनजे मुख़्तियार कार जे त हिनजी लीज़ सड़ी वियूं कंहिं ज़माने में जो बेनज़ साहिब जे हुन में माण्हू देश में बाहियूं ॾिनियूं ऑफिसनि खे त पोइ उहे ऑफिस सड़ी वियूं। हाणे ख़बर न आहे उहा सच ॻाल्हाइनि था या कूड़ ॻाल्हाइनि था। मां त हुनखे AC साहिब खे इहो बि चयुमि त जेको माण्हू पैसा ॾिए थो त पोइ उहा सड़ियल कढी था ॾियनि,
जेकॾहिं पैसा को नथो ॾे ग़रीब त पोइ हुनखे चवनि था लीज सड़ी वियूं आहिनि। वरी बि हाणे साईं वेंदो हुते ऐं पोइ मां चयो त मां पंहिंजो नंबर बि ॾिनो त मां हुनखे त भई जेकॾहिं कमु तव्हांजो थिए त सुठो आहे, जेकॾहिं नथो थिए त पोइ मूंखे ॿुधाइजो। कॉलर आहिनि रफ़ीक अहमद मेमण आहिनि लड़काणे मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा जी बिल्कुललु ॻाल्हायो, पर पहिरीं पंहिंजो फ़ोन नंबर लिखाए छॾियो अदा। जी जी मां चौकीदार आहियां स्कूल जो। 2012 में अपॉइंटमेंट मिली, सेंट्रल गवर्नमेंट मूंखे ऑर्डर ॾिनो हुयो चौकीदारी जो। जी पोइ अॼु ॾींहं ताईं मूंखे सैलरी कोन थी मिले। मां 3 सालनि में मूंखे 3 दफ़ा बदिली कयो वियो। हींअर मां वेकन पोस्ट ते ड्यूटी थो कयां गवर्नमेंट सेंट जोसेफ हाई स्कूल लाड़काणे में। मूंखे रुलाए थकाए छॾियो अथनि। मां केतिरा दफ़ा मां प्रेस क्लब लाड़काणो मोबाइल नंबर लिखायो था? ॿुधायांव थो 0302 0302 0302 34 34 65 65 785। तुंहिंजो जेको ऑर्डर 2012 वारा घणा कूड़ा ऑर्डर मिलिया, तोखे कंहिं ऑर्डर ॾिनो हुयो? सर मुंहिंजो DRC लिस्ट में नालो मूंखे अभी मैडम फरियाद ॾिनो आहे। हा पोइ ठीकु आहे त पोइ सर वॾी महिरबानी कजो सर। मां ग़रीब आहियां तमामु, मुंहिंजा 2 बचड़ा आहिनि सर। मां तमामु घणो सर लाड़काणे प्रेस क्लब ते आदो 3 साल वेठो आहियां। मुंहिंजो को ॿुधे ई कोन थो, को नोटिस कोन थो वठे। ठीकु आहे भाउ, मां सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि अदा, तूं परवाह न कर, कोशिशि कंदासीं। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि कंदो साईं। मां तमामु ग़रीब आहियां, मुंहिंजो मदद कयो बसि। मां तव्हांजो नालो हाज़िर वाह वरी महिरबानी अदा, इंशाल्लाह तव्हांजो मसलो ज़रूरु हल थी वेंदो। शेर साहब ही काफ़ी सारा मसला अहिड़ा साम्हूं आहिनि त जिन खे ऑर्डर्स मिलिया आहिनि त सैलरी नाहे मिली। काफ़ी कूड़ा ऑर्डर आहिनि जेके जेन्युइन आहिनि, उन्हनि सां बि इहे मसला आहिनि। छा थियो आहे त ही कुझु त ऑर्डर अहिड़ा हुया जेके गवर्नमेंट बाक़ाइदे इंटरव्यू करे वरिता, उन्हनि खे ॾिना। उनजी आड़ में वरी डायरेक्टरनि ऐं DOs जेके आहिनि न, उन्हनि वीचारनि माण्हुनि खां पैसा वठी करे कूड़ा ऑर्डर ॾिना। हाणे कूड़ा ऑर्डर हिकिड़ा उन्हनि खे ॾिनो। ॿियो वरी छा कयूं त जेके पोस्टूं वेकेंट हुयूं स्कूलनि में, उन्हनि में कूड़े ऑर्डर वारनि खे मोकिले छॾियो। जेके सचा ऑर्डर वारा हुया उन्हनि खे पोस्टियूं न ॾिनो। जंहिंजा सचा ऑर्डर हुया, जेके बाक़ाइदा सिलेक्शन ज़रिए सिलेक्ट थिया हुआ, उहे वीचारा वरिता रुलंदा। ऐं जेके कूड़ा हुया जिन खे हेठि ठगी में ऐं पैसा वठी करे ऑर्डर ॾिनो, उहे नौकरियूं कनि पिया। हाणे जो सॉर्ट आउट शुरू थी वई आहे त भई केरु सही आहिनि केरु ग़लति आहिनि, त हुन में माण्हू खे इलाही खे पघार कोन मिलियूं आहिनि। इहो मसइलो आहे जो उहो हाणे गवर्नमेंट सॉर्ट आउट करे पई। जेके सचा हूंदा त उनखे बाक़ाइदा पघारूं मिलंदियूं, बाक़ी जेके सचा न आहिनि त पोइ ज़ाहिर आहे उन खिलाफ़। कॉलर आहिनि बख्शल जमाली आहिनि भान सईदाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदा पहिरीं फ़ोन नंबर लिखाए छॾियो त जीअं लाइन ड्रॉप न थी वञे। 0300 ॿीहर ॿुधाइजो अदा। 29 353 जी। हाणे ॿुधायो छा शिकायत आहे? असां वटि SNC वारा फंड आहिनि के थोरे पैसा 2010 खां वठी असां सही कोन मिलिया। स्कूल में उस्ताद न आहे? ना जी स्कूल में उस्ताद न आहे। 12 रुली आहिनि। 10 खां वठी हिन वक़्त ताईं असांजो स्कूल बंदि लॻो पियो आहे। नई दिल्ली में त इहा उहा बंदि लॻी पई आहे। केतिरे अरसे खां उस्ताद न आहे अदा? अॼु 5 सालनि खां तक़रीबन 5 सालनि खां। पहिरियां उस्ताद हुया साईं हिते बख्शल? हा तंहिं में हुया हीरा उस्ताद पढ़ाईंदा, पर पोइ वरी चई असां 5 महीने थिए पर केरु ॿुधण वारो न आहे। ठीकु आहे त मां सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ तव्हांजे DO खां पुछी वठंदासीं। हिते कहिड़ो ॻोठु आहे तव्हांजो? मिस्री? ठीकु आहे तव्हां सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि। आवाज़ु सम्झ में नथो अचे, सुभाणे मां तोसां फ़ोन ते ॻाल्हाईंदुसि इंशाअल्लाह। वरी महिरबानी अदा, वरी महिरबानी। जी शेर साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स हुयूं। मोहम्मद अयूब सूमरो मोरे मां कॉल कई हुई। उन्हनि जो चवणो अथई 5-6 ॼणा हुआ लोकल गवर्नमेंट में रिटायर थी विया, पर पेंशन इंक्रीमेंट न मिलियो आहे। हिन सां मां पाण ॻाल्हायमि हुनखे, लोकल गवर्नमेंट में ही मुलाज़िम आहिनि लोकल गवर्नमेंट जा। जी त मां हिन सां पाण ॻाल्हायुमि, हुनखे चयोमांसि भई तव्हां 5-6 ॼणनि में हिकिड़ो ॼणो अचे जो लोकल गवर्नमेंट जी ऑफिस जेका मुंहिंजी ऑफिस जे भरिसां आहे,
त मां तव्हांखे हुते मोकिलियां पंहिंजो माण्हू ॾे। घणा माण्हू वीचारा अहिड़ा अचनि था तंहिंखे मां पंहिंजो पटे वालो या पंहिंजो जेको क्लर्क आहे उहो साण ॾींदा त वञी उन ऑफिस में असां गॾु वञे। हाणे हिकु त अहिड़ा माण्हू जेके हिते कॉल कनि था उन्हनि जा मसइला भई अलाह जी महिरबानी सां कंहिंजो हल थिए थो, कंहिंजो नथो थिए। ऐं ॿियो वरी जेके मुंहिंजी ऑफिस में अचनि था, तक़रीबन सुबुह जो तव्हां जेकॾहिं मुंहिंजी ऑफिस अचो ऐं ॾिसो त ईअं ऑफिस में ख़ल्क भरी पई हूंदी आहे ऐं उन्हनि खे मोकिलियो पिया त चऊं पिया पंहिंजो मां माण्हू ॾींदो त गॾु वञे ऐं वञी हुन सां मसइलो हल कनि। हिननि मां बि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ईंदो मुंहिंजी ऑफिस त पोइ इनशा ताला मसइलो हल थी वेंदो। मसइलो हल कंदासीं। कॉलर आहिनि भाई ख़ान आहिनि। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। अदा किथां पिया ॻाल्हायो? अदी यूसी असंगो तालुको खतरो डिस्ट्रिक्ट सागर खां। ठीकु आहे, पहिरीं पंहिंजो फ़ोन नंबर लिखाए छॾियो अदा। जी अदी। फ़ोन नंबर लिखाए छॾियो पहिरीं। 0344 0344 3736 3736 453 453। हाणे ॿुधायो शिकायत या मसइलो छा आहे? जी अदी मुझे स्कूल जो प्रॉब्लम है तो मुझे गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल जेको 1991 खां रेगुलर हलंदड़ है जी। उन जो जेको पुराणो सेंस कोड भी आहे, ओल्ड मतलब सेंस कोड आहे 58 ठीकु आहे। 2006 में जेका स्कूल जी बिल्डिंग ठही जी। 2009 में एसएमसी जा पैसा पाया एनडीपी खिपरो ग्रांच में स्कूल जा। पर जॾहिं हाणे असांजी स्कूल जे हाणे उन खां पोइ हाणे असांजे स्कूल खे जेको नओं सेंस कोड अलाट कोन थियो आहे। अॼु जेका असांजे स्कूल जी ॿारनि जी इनरोलमेंट जेका 117 आहे ऐं 2 टीचर जेके हिन में कमु करे रहिया आहिनि। हाणे असांजे स्कूल जी जेका आहे बंदि थियण जो ख़दशो आहे। उन जे करे असां जेको असीं अदे मुतबल सुजरा खे जेको अपील था कयूं त असांजे स्कूल जो जेको सेंस कोड जेको आहे अलाट करे। ठीकु आहे भाई। भाई खान इंशाल्लाह सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि त हिकु त इहो पक सम्झ त स्कूल तुंहिंजो बंदि न थींदो, चाहे कुझु बि थिए, सिम कोड हुजे न हुजे, तुंहिंजो स्कूल बंदि कोन थींदो ऐं तुंहिंजो स्कूल हलंदो रहंदो। इहो पक सम्झ। बाक़ी सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, वधीक जेको हूंदो तुंहिंजो प्रॉब्लम उहो कोशिशि कंदासीं त तुंहिंजो प्रॉब्लम हल थी वञे। वरी महिरबानी। लास्ट वीक में जेका कंप्लेन हुई, नेक्स्ट कंप्लेन भी स्कूल से रिलेटेड है। शुजा साहब सद्दाम हुसैन ताल के नारे में कॉल कई हुई तो गोठ मोहम्मद वरियाम शहर में स्कूल है 210 खां हलंदड़ है पर स्कूल उस्ताद ना है स्कूल में। हिन जे लाइ साईं खे चयोसीं त उते वञे हिन में पंहिंजो डायरेक्टर साहिब ॾे, उते वेंदो त पोइ हिन जो कमु थी वेंदो। मां हिन सां सद्दाम सां ॻाल्हायुमि पाण ऐं हिन खे चयुमि त हुन ॾे वञे, पंहिंजे डीओ ॾे वञे ऐं डीओ सां वञी मिले। जेकॾहिं डीओ सां मिलंदो त पोइ इंशा ताला हिन जो डीओ ख़ासि कली साहिबु आहे उते हुनखे चई छॾियो आहे हिनखे मिले वञी हुनखे त हुनजो कमु थी वञे। दिक़त न थिए। हीअ डीओ उते वेठो आहे, हुनखे ख़बर नथी पए त मां स्कूल जो विज़िट कयां, ॾिसां छा मसइला आहिनि या न आहिनि या न। बिल्कुलु हीअ त डीओ जो कमु आहे स्कूल जो विज़िट करणु। एतिरी गड़बड़ थी वई आहे हींअर ऐं एतिरो हिकु त माण्हू ऑफिसरनि खे भउ हाणे शुरू थी वियो आहे त नेब जो अलॻि, असांजो अलॻि, एंटी करप्शन जो अलॻि ऐं हिन खां पोइ एतिरी त गड़बड़ थी वई आहे। इहो निज़ाम सॼो जेको गवर्नमेंट जो असांजो तबाह थियो आहे न, जॾहिं नाज़मी खां वठी जो नाज़िम आया त उन्हनि ईअं पिया हलाए नाज़मी सिस्टम, का सिर्फ़ु ज़बान ते हलाए पिए, को उनजो का उहो कोन, हर डिपार्टमेंट ख़तमु थी वई। तव्हां ॾिसो असां वटि प्राइस कंट्रोलिंग अॻे केतिरी सुठी नमूने सां हूंदी, हाणे प्राइस कंट्रोलिंग कोन्हे, छो जो प्राइस कंट्रोलिंग उन्हनि डिपार्टमेंट ई ख़तमु करे छॾी ऐं उन न हुजनि जेके बराबरि उहे प्राइस कंट्रोलिंग कंदा हुआ। प्राइस कंट्रोलिंग जे न करे हाणे माण्हू मर्ज़ी आहे त कॾहिं 5 रुपया रखंदा, 70 रुपया रखंदा, 8 रुपया रखंदा। कॉल वठी था वठूं शुजा साहब, काफ़ी देर खां होल्ड ते आहिनि। ममतू मला आहिनि सेठारजा में। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। अदा फ़ोन नंबर लिखाए छॾियो पहिरीं। हा साईं 03 03 15 15 23 23 57 57 891 891। हाणे ॿुधायो छा मसइलो आहे? सही मसइलो आहे 2013 में कैट में धमाके में असांजो नौजवान हिकिड़ो सुल्तान हिकिड़ी साईं चंदा छोकिरी 4 सालनि जी हुई, उहा गुज़ारे 6 साल थी विया आहिनि। उन माइज़ो चीम साहिबु कयो ऐलान मुआवज़ो, जंहिंमें ज़ख़्मी थिया 15-20 ॾींहं अस्पताल में जना में हुया, हुते इलाज बाग कोन सही हो तो सेवल में दाख़िल कयो, सेवल में 10-15 ॾींहं रखियो, हुते बि हुते पहुच थी विया। को ॾिसण वारो कोन हो, अजीर मीटर बाट कोन हो। मां हिकिड़ो
पाड़े जो मुखियो चङो मज़ो हुते मां वेठो उन ख़िदमत कई, हर शइ मां हुते ॾिनी ग़रीबनि खे, उन्हनि कुझु ई कोन्हे साईं। केरु कंदो आहे दादा? ऐलान कयो साईं, ग़रीब 3 साल थिया आहिनि साईं, बेरा पाण जख्मी आहे पीउ उनजो हुते बम धमाके में। न न हिनजी बजट केरु कंदो? साईं मालिक कंदा। मालिक केरु कंदो? मालिकनि खे चओ न सुभाणे तोसां जेकॾहिं मां ॻाल्हायां, मालिक चवनि असांखे ख़बर ई कोन्हे त पोइ छा फ़ाइदो हुनजो? साईं मालिक बि आहिनि, मां पाड़े जा आहिनि साईं मुंहिंजे। हा तूं पाड़े जो आहे, हुन मालिकनि छो न ॻाल्हायो? मालिकनि ॻाल्हाए, सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ मालिकनि खे मूंसां चइजांइ ॻाल्हाइनि। साईं पंचायत जो आहे मुखियो, ग़रीब भरिसां वेठा आहिनि। अदा ठीकु आहे, तोखे शाबाश आहे, तूं ग़रीब जो पर घोर हलाए थो, तोखे शाबाश आहे, पर जेसिताईं मालिक न अॻे थींदा तेसिताईं कुझु कोन्ह थींदो। छो जो अॼुकल्ह असां वटि नौसरबाज़ी घणी आहे न, इन करे गवर्नमेंट चए थी त मालिक अचे। न बसि पोइ मालिकनि खे सुभाणे ॻाल्हाईंदुसि तव्हां सां, पोइ ठीकु आहे भाउ, का ॻाल्हि कोन्हे, सुभाणे ॻाल्हाईंदुसि तोसां। वॾी महिरबानी अदा। अवेश प्रोग्राम मुहासबो में हिते वक़्तु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ तव्हांजी कॉल्स वठूं था। रिवर्स ब्रेक खां पोइ प्रोग्राम मुहासबो में अवां खे भली कार था अचूं ऐं ब्रेक खां पोइ असां सां गॾु कॉलर आहिनि ग़ुलाम हैदर संजराणी आहिनि सांगड़ मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। अदा नंबर पहिरीं लिखाए छॾियो। 0345 0345 3714 3714 529 529। जी हाणे ॿुधायो कहिड़ी कंप्लेंट या शिकायत वो मसलो आहे? असांजी कंप्लेंट अजमेर असां आबाद खां रहियूं जी। ऐं हींअर कणक जी सीज़न अची पई, तक़रीबन 15-20 ॾींहंनि में मार्केट में कणक अचणु शुरू थी वेंदी। असांजी पची विया कणक सांगड़ मीरपुर एरिया में। जी असां अर्ज़ु कंदासीं रात जे वज़ीर खे त उहे बारदानो वग़ैरह बि हींअर ठाहिणु शुरू कनि, गोदामनि खे बि सफ़ाई वग़ैरह करणु शुरू कनि, छो जो हमेशह असांखे नुक़सानु ॾिनो वेंदो आहे। कणक गुज़री वेंदी आहे, पोइ ही कणक बारदाना वग़ैरह ॾिना वेंदा आहिनि। महिरबानी करे हींअर ई तव्हां स्टार्ट कयो, 20 ॾींहं खां अॻु में मार्केट में कणक अची वेंदी। ऐं ॿियो असांजो स्कूल आहे ॻोठ मीर मोहम्मद मगर ताल के जाम नवाज़ली में, जी हुते 165 ॿार दाख़िल आहिनि। जी फर्नीचर कोन्हे, कुझु फर्नीचर कोन्हे। उस्ताद जो मोहतरम शोभो बि पट ते वेही सिर जे हेठां ॾेई पट ते तइलीम कराए रहियो आहे। महिरबानी करे असांजो ॻोठ आहे मीर मोहम्मद मंगरियो तालको जाम नवाज़ली ज़िलो सांगड़। फर्नीचर कोन्हे, 165 ॿार आहिनि ऐं उस्ताद तक़रीबन 3 बजे उस्ताद पाईंदो आहे। हिकु मास्टर आहे 165 ॿारनि लाइ। महिरबानी करे हिन ते कुझु तवजो ॾिनो वञे सर। ठीकु आहे, ठीकु आहे ग़ुलाम हैदर, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी। हा पोइ वरी इंशाअल्लाह ताला ॾिसंदा छा थो करे सघिजे तव्हां जे लाइ। जी शेर साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स मां शहदाद कोट मां कजलो ख़ान कॉल कई हुई। उन्हनि जो चवणो त मोहल्लो अलड़ शाह आहे जंहिंमें ड्रेनेज ऐं सिवरेज जो मसइलो आहे। कजले हिकु त कजले नंबर ग़लति ॾिनो असांखे। ठीकु, असां कॉल करे करे थकिया, हर को चए कजले जो नंबर कोन्हे। ठीकु, पोइ बाक़ी हाणे वञी हुन सां DC सां मिले वञी मुंहिंजे नाले मुंहिंजे हवाले सां, ऐं पोइ वरी मुंहिंजी ऑफिस कॉल करे मूंखे ॿुधाए। मां DC खे चयो कोन्हे त मिले, हाणे जेकॾहिं मुंहिंजो हिन जी कॉल लॻे हा त मां शायदि चवां DC खे, पर मां DC खे चयो कोन्हे। पर पोइ बि मुंहिंजे हवाले सां जेकर मिले सघंदो कमु थी वञे त सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। ॿी कंप्लेन ग़ुलाम कादिर नारे मां कॉल कई हुई। उन्हनि जो चवणो त हाजन शहर में पाणी पुछड़ी ताईं न पहुतो आहे। उहो नारे कैनाल बंदि हुयो न, इहो रेडी कैनाल बंदि हुयो, इन करे पाणी किथे बि कोन हो। हाणे मुंहिंजे ख़्याल में अॼु पाणी पहुची वेंदो हिन वटि। जेके न पहुता त वरी असां ॻाल्हाइनि, असांखे ॿुधाइनि त पोइ पाणी जीअं टोंडे ॿुधायमि तव्हांखे त इहे खुली विया त नारो ऐं सभई खुली विया आहिनि, पोइ हाणे पाणी पहुची वियो हूंदो। ठीकु आहे। कॉलर आहिनि ग़ुलाम मुर्तज़ा आहिनि ख़ैरपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। साईं जेको आहे सो जाम मुनीर खान आहे बाबा, जेको आहे ज़मीन ते कब्ज़ो करे तक़रीबन 1200 एकड़ ते माण्हू हथियारनि सां वेठा आहिनि। असांखे पुलिस वारे खे चवंदा, कंहिं ऑफिस वारे खे चवंदा, दादा कंदो त हुते माण्हू थो अचे मारींदोमांव, हीअं कंदोमांव। केरु केरु कब्ज़ो कयो थी बा? साईं मुनीर खान धारे जो, जाम जाम साईं। हा शेर खान धारे जो साईं आयो आहे। मुनीर खान साईं जेको आहे घोटकी मां जेको आयो आहे नारे में, जेको आहे मिसारी ॻोठ ते, उते 1200 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो साईं। उन खां अलावा जेको आहे 1200 एकड़ तुंहिंजे पहिरियों इहो त ॿुधाए तुंहिंजे खाते ते हुई ज़मीन? इहा
हाँ साईं खाते ते आहे बिल्कुलु तव्हां अचो हिते जेको अची ॾिसे पोइ खाता आहिनि बिल्कुलु असांखे पंहिंजा बिल्कुलु खाता आहिनि बाबा। पोइ नंबर त ॿुधाए पंहिंजो जी मोबाइल नंबर ॿुधाए 074 300 499 4 हिकिड़ो मिंट 99 4 7 4 718 जी ठीकु आहे सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि त पोइ मां चङी ठीकु तरह आहे इहो बाबा इहो कुझु कयो माण्हू अचाइण में वेठा को माण्हू न मरी पए तव्हांखे असां अर्ज़ु कयो असां हफ़्तो पूरो तव्हांजे लाइ असां जेको आहे रिआयत कई असां भाऊ सां ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे भाउ सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ ॾिसी करे चवंदासीं तव्हांखे कब तव्हांखे वठी वरी महिरबानी अदा कॉल करण जी। शेर साहब लास्ट वीक जी कंप्लेंट्स ते अचूं था। ग़ुलाम समदाड़ी महराबपुर मां कॉल कई हुई त कंडियारे जे ASI उन्हनि जे मथां कूड़ियूं FIR दाख़िल करायूं आहिनि। मां हिते फरहत जुणेजो साहिबु आहे नवाब शाह में DIG जी हुन सां ॻाल्हाए करे मां अधे खे ॿुधायमि त तूं वञ तव्हांजे DIG साहिब ॾे हुन जुणेजो साहिबु सुठो माण्हू आहे ॾाढो ऐं जेकॾहिं वेंदो पाण वञी हुनखे बाक़ाइदे हुनजी ASI जी या पुलिस वारो जेको बि आहे हुन कब्ज़ो कयो अथसि कब्ज़ो छॾाए ॾींदुसि जेकॾहिं वेंदो पाण। असल में मेरा इहे जेके माण्हू वञनि कोन था छड़ा असां ते भाड़नि था पिया त असां कमु कोन करे सघंदासीं हक़ीक़त में इहा अथव असां त वधि में वधि SP ASI DSP या DIG साहिब खे चई सघूं था या हिनखे कमिशनर खे या जंहिंखे चवंदा त असां चई सघंदासीं पर वञिणो हुनखे पाण खे पवंदो। हे वञनि था पिया इतफ़ाक़ आहे जेकॾहिं SP या DC साहिबु न आहे त पोइ ॿिए ॾींहं ते वञनि कोन था चवनि था असां वियासीं ग़रीब साईं परे पंधु करे पर साहिबु कोन मिलियो इन करे असां कमु न थियो। हाणे जेकॾहिं साहिबु नथो मिले त कमु नथो थिए त पोइ हुन में असांजो कसूरु कोई कोन्हे मालिकनि जो घणो कसूरु आहे जेकॾहिं वेंदा त कमु थींदो मां हिन DIG साहिब खे चई छॾियो आहे ऐं जेकॾहिं DIG साहिब सां मिलंदो इहो समदानी साहिबु त पोइ इंशाअल्लाह ताला हिननि जो कमु थींदो। कॉलर आहे न्यास चांडियो साहिबु आहिनि दादू माजी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अजी अदा पहिरीं फ़ोन नंबर लिखाए छॾियो 0333 033 7065 7065 028 028 हाणे ॿुधायो कहिड़ो मसइलो आहे? साईं खां हिकिड़ी शइ पुछा करणी साईं एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां 3 साल अॻु में स्कूल स्पेसिफिक बजट जे नाले ते सिंध में बजट ॾिनी वई जंहिंमें दादू ज़िले जे लाइ 12 करोड़ रुपया ॾिना विया। ठीकु आहे उहा 2 सालनि ताईं मुसलसल लैप्स थींदी आई उहा बजट न थी आहे इस्तेमालु न थी हिन साल बि हिन वक़्त ताईं अञा ताईं उहा बजट जेका आहे इस्तेमालु न कई वई आहे उहा पई आहे अकाउंट में TO जे अकाउंट में पई आहे सभिनी सालकनि जे TO जे अकाउंट में पई आहे उहा इस्तेमालु न पई कई वञे लॻे थो त हिन साल बि लैप्स थी वेंदी। न त लैप्स कोन थींदी सुभाणे मां ॻाल्हाईंदुसि DC साहिब खे बि चवंदुसि तव्हां जमाली साहिबु आहे DC दादू जो हुनखे बि चवंदुसि ऐं DO खे बि चवंदुसि त इहा लैप्स न थियणु खपे छो जो हाणे महीना बचा आहिनि बाक़ी अची 4 जून खां पोइ वाक़ई तूं सही चवे थो त लैप्स थी वेंदी जेकॾहिं हिन असांजा ऑफिसर निभागा कम ई कोन था कनि छा कयूं भला हुननि खे थोरो दबाए थकाऊं त कुझु कमु कनि ग़रीबनि जो कमु कनि अलाह खां बि कोन था ॾिजनि त कमु कीअं कंदा कमु कंदा त ग़रीबनि जो मसइलो हल थींदो न इंशाअल्लाह ताला सुभाणे मां ॻाल्हाए करे तव्हांखे ॿुधाईंदुसि। वरी महिरबानी अदा। अशरफ साहब जेके ऑफिसर्स कमु नथा कनि त पोइ उन्हनि खे हटाए वञण जी जाइ थी ॿिया जेके क़ाबिल आहिनि उन्हनि खे आणियो ऐं ऑफिसरनि जी शिकायत क़ाबिल अचनि कान असांजे विच ई माण्हू को न को ईंदो न सभु हिकु जहिड़ा आहिनि हिक खे हटाए ॿियो रखो था हुनजे सभिनि हिन हिकिड़ी लीक कढी छॾी आहे ऑफिसरनि त भई हेतिरी करप्शन कमीशन वठणी आहे जे न ॾींदो को माण्हू त हुनजो कमु न पास कंदा हीअ करिणो आहे पैसा रखी जेकॾहिं असांखे फ़ाइदो नथो थिए त पैसा भले लैप्स आहिनि पर असांखे फ़ाइदो कोन थो थिए इन करे पोइ जेको बि ऑफिसर ईंदो मिसाल अल्फा आयो ॿिए आयो C आयो ते आयो जेको बि आयो उहे ऑफिसर बिल्कुलु सची ॿुधाईंदो ॾाढी शिकायत आहे असांखे पर हिन में डेफिनेट कोताही असांजी आहे चेक एंड बैलेंस न आहे असांजी कोताही आहे जेकॾहिं असांजी कोताही न हुजे हा त हिन ऑफिसरनि खे कहिड़ी ताक़त आहे जो ईअं कनि हा असांजी कोताही आहे इन करे ग़रीबनि जो कमु कोन था कनि ऐं ॿियो ॿी ॻाल्हि इहा त कंहिंखे ख़ौफ़ कोता रहियो कोन्हे हर को चए थो बसि मां जेको आहियां सही ॻाल्हि आहे बाक़ी जेको सभु ग़लति आहे उहो उनखे परवाह ई कोन्हे सिर्फ़ु इन करे त असां जेके सियासतदान आहियूं थोरो असां जेकॾहिं पाण डंडो खणंदासीं हुननि जे मथां त पोइ सभु कुझु थी सघंदो। मां हाणे इब्राहिम हैदरी रेडी जेको मुंहिंजो इलाइक़ो आहे जेके मां हर हफ़्ते हुन में वेंदो आहियां ऐं न सिर्फ़ु वेंदो आहियां पर ओचिते उन्हनि जे घर उन्हनि में छापा बि हणंदो आहे
ऑफिसर में घिरी वेंदो आहे त हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे। तंहिंजे करे मुंहिंजे हल्के में सभु ऑफिसर घणो करे अलर्ट हूंदा आहिनि, कोई अफ़सर हेॾे होॾे न हूंदा। हाणे जेके माण्हू नथा वञनि, MP खे पंहिंजी ख़बर ई कोन्हे त हुनजा पावर्स केतिरा आहिनि। जेकॾहिं पावर्स पंहिंजा इस्तेमालु करे ऐं ऑफिसर में वञे, ऑफिसरनि खे टाइट करे मुंहिंजे ख़्याल असांजा मोस्टली MPAs ऐं MNAs त पोइ इलेक्शन खां पोइ त पंहिंजे तकनि में नज़र किथे था अचनि? न ईअं कोन्हे, घटि नज़र अचनि था, मोस्ट ऑफ द टाइम न हूंदा आहिनि। ॾिसो न हाणे कॉल वठी था वठूं, पोइ तव्हां कंटिन्यू कंदासीं। अब्दुल हक आहिनि सिजावल मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? वरी महिरबानी अदा, फ़ोन नंबर पहिरीं लिखाए छॾियो। 0311 0311 60 30 जी हा 30 60 66 322 322। जी अदा, कहिड़ो मसलो आहे या शिकायत आहे? नालो अदी मूंखे अब्दुल हक सिजावल मां। जूनियर क्लर्क जो तव्हां जूनियर क्लर्क आहियो अदा? जी ऑर्डर मिलियो तक़रीबन 2012 में। कहिड़े डिपार्टमेंट में आहियो? एजुकेशन डिपार्टमेंट। एजुकेशन में। जी 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 हा। अब्दुल्ला खे ॿुध था इहो ऑर्डर कंहिं ॾिनो आहे तोखे? इहो तक़रीबन असांखे शिरानी ॾिनो। इहो कूड़ो हूंदो ऑर्डर, इहो जांच कराए वेरीफाई कराए पंहिंजो ऑर्डर। न सर, इहो ऑर्डर कूड़ो न आहे, ऑर्डर त सही मिलियो असां, पर इहे असां 6 महीना ड्यूटी कई ऐं असांखे वरी पोइ हिन खां एजुकेशन ऑफिसर खां लेटर मिलियो त इहे ऑर्डर असांखे मिलियो अगेंस्ट दी पोस्ट पे, पोस्ट वेकेंट न हुई। मां चवां थो न वरी वेरीफाई पंहिंजो कराए था ऑर्डर। जेकॾहिं तुंहिंजो ऑर्डर सचो हूंदो पोइ त तोखे पघार मिलणु खपे। जेकॾहिं ऑर्डर तुंहिंजो ईअं हूंदो त पोइ तोखे मुश्किल पघार बि कोन मिलंदी, नौकिरी बि खामखा जेका कई थी उहा बि तुंहिंजी ज़ाया थी वेंदी। वरी महिरबानी अदा कॉल करण जी, वरी महिरबानी। पर अशरफ साहब, ही एॾा सारा ऑर्डर्स ही हाणे त न निकिता आहिनि। तव्हां जीअं चओ पिया त नाज़मी दौर में। मां तव्हांखे ॿुधायां त अञा बि असांजी बल्दिया जा कुझु इंटीरियर में अहिड़ा माण्हू आहिनि जो अञा बि पुरानी डेट ते माण्हुनि खे फुरनि पिया। ऐं माण्हू पाण फुराइनि पाण था, रोज़ु चवनि था भई असां 5 लख ॾिनासीं, 4 लख ॾिनासीं। मां वटि रोज़ु एतिरा केस केतिरा ई ईंदा आहिनि। पोइ मां चवंदो आहियां भई 5-6 लख छो था ॾियो तव्हां? असां घटि में घटि मां चवां घड़ी मज़ाक में चवंदो भई ₹1 असांखे बि ॾियो त असां तव्हांखे दुआऊं त कंदासीं न। होॾे तव्हांजी नौकिरी कूड़ी थी थिए ऐं कूड़ी नौकिरी जे करे तव्हांखे केॾी परेशानी थींदी। तव्हांखे परेशानी, गवर्नमेंट खे परेशानी, पीपल्स पार्टी वारा हाणे परेशान, ख़ुदि असांजी गवर्नमेंट परेशान आहे त भई हाणे ग़रीबनि खे कीअं असां कढूं। छो तव्हांखे मां लास्ट टाइम बि ॿुधायुमि त जॾहिं 93 में मोहतरमा चार्ज वरिती प्राइम मिनिस्टर, त पोइ 110 माण्हू अहिड़ा OGDC में नवाज़ शरीफ़ वारा रखी विया रातों राति, पुराणी डेट ते ऑर्डर करे 110 माण्हू। जॾहिं फाइल आया मोहतरमा बेनज़ीर साहिब वटि, शहीद राजराणी वटि, त ही 110 माण्हू जेके आहिनि कूड़ा ऑर्डर आहिनि हिननि जा, हिन खे छा कयूं? त मोहतरमा चयो त हाणे माण्हू ग़रीब आहिनि वीचारा, हुनखे कढण में कहिड़ो फ़ाइदो आहे, हिननि खे पको कयो तव्हां, हुननि खे पको कराए छॾियो। असां पीपल्स पार्टी वारा कोशिशि कंदा आहियूं त माण्हुनि खे पको कजे, पर हाणे हद टपी आहिनि। 17,000 माण्हू हुन में जाली ऑर्डर्स ते आहिनि, बल्दिया में जाली ऑर्डर्स ते। ठीक, कॉल वठी था वठो शरीफ साहब। तो फैल अहमद लाशारी आहिनि जेकबाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा टीवी जो आवाज़ बिल्कुलु बंदि करे छॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। जी अदा, पहिरीं फ़ोन नंबर लिखाए छॾियो। 033 033 63 63 64 64 25 25 03 03। हाणे ॿुधायो। 25 जी 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 अदा लाशारी साहब हुकुम। जी सर, असांखे पाणी नथो अचे, घणा ॾींहं थी विया आहिनि। जेका शहर में वेठो आहियां। जी जी। कहिड़े पाड़े में? शेख मोहल्ला में। शेख मोहल्ला। पाणी नथो अचे? जी जी, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, महीना 3-4 महीना थी विया आहिनि, बसि नथो अचे। हिकु ॾींहुं अचे थो, भई 3-4 महीना गुम। ठीकु आहे, सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ त टीम खे चवंदासीं तव्हांखे पाणी पहुचाए था। हाज़िर 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 कयूं था। वरी महिरबानी अदा। अशरफ साहब, हे त सफ़ा नंढा नंढा मसला आहिनि जो हिननि जे लाइ बि वीचारा प्रोग्राम में कॉल कनि था। ही त उते वञी करे जेके कंसर्न माण्हू आहिनि उन्हनि खे बि चई सघनि था। ख़बर उते वञनि माण्हू। असल में हाणे छा आहे न,
हिकु त माण्हू इन शौक़ में बि हूंदा आहिनि त टीवी ते ॻाल्हाईंदासीं असांजो नालो ईंदो, इन शौक़ में बि हूंदा आहिनि केतिरा माण्हू। ऐं ॿियो इहो त जेकॾहिं पाण वञे हुते ऑफिसरनि खे चवनि वञी त शायदि असांजी ज़रूरत न पए। टियों इहो त उतां असांजा नुमाइंदा हुते मौजूदु आहिनि, जेखरानी साहिबु उतां जा MP बि आहिनि, MNA बि आहिनि, उहे माण्हू सां मिलंदा बि आहिनि, कमु बि कंदा आहिनि। त उन्हनि सां जेकॾहिं मिलंदा त कमु मसइलो हल थी वेंदुसि। पर पोइ बि हिन ग़रीब वीचारे खे तकलीफ़ हूंदी। असांजे माण्हुनि खे बि त भउ हूंदो न, ऑफिसर्स सही ॻाल्हाईनि ई कोन था न, हू त पंहिंजे अकड़ ई हुन में वेठा हूंदा आहिनि। अक्सर शिकायत इहा बि आहे न। ईअं कोन्हे माण्हू वञनि त ऑफिसरनि खे चवनि था, ज़रूरु थोरो घणो ख़्यालु कंदा आहिनि ऑफिसर। ईअं न आहे त सभु ऑफिसर अहिड़ा आहिनि, सभिनी जे लाइ त असां चऊं मोस्टली ईअं ई आहिनि। न कुझु चङा ऑफिसर बि आहिनि, ख़ुदा जो ख़ौफ़ रखण वारा ऑफिसर आहिनि असां वटि, सुठा माण्हू बि आहिनि, उहे कमु कनि था पंहिंजे ताईं जेको आहे उहो कमु कनि था माण्हुनि जो। बाक़ी इहा त असां सिंधियुनि में ख़ुदि थोरो असां में सुस्ती आहे। असां चवंदा आहियूं माण्हुनि खे त भई असां ठीकु आहे फ़ोन कयूं था, परसुएशन मुंहिंजे पोयों कढ लॻण कम जो उहो पाण वञनि, पाण कढ न लॻंदा कमु कोन्ह थींदुसि। पोइ हुनखे शिकायत थींदी साईं भई असां हिनखे चयोसीं हुनखे चयोसीं पर असांजो कमु कोन्ह थियो। ईअं कोन्हे त कमु न थियो। कॉलर आहिनि मंज़ूर अहमद चांडियो आहिनि बदीन मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम मैडम। जी अदा पहिरीं पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर लिखाए छॾियो। 0334 034 3844 264। हाणे ॿुधायो कहिड़ी कंप्लेंट आहे? मैडम असांखे पाइप वारो 2015 में जून में टीचर्स जी ट्रेनिंग कराई हुई। ठीकु आहे। उनमें असां हुते सेक्टर इंचार्ज हो हेड मास्टर हाई स्कूल बदी जो जी। उन पर टीचर ते 50 रुपए जे हिसाब सां चऊं तव्हां ख़र्च करियो, तव्हांखे हुनजी पेमेंट कई वेंदी। ऐं ॿियो स्टेशनरी सभु आहे, तक़रीबन 27 जून ताईं हली ट्रेनिंग। पोयां चयूं बजट लेस थी वियो, तक़रीबन 2.5 लाख रुपया मुंहिंजो उन उस्ताद ने ख़र्च थियो, जो अॼु ताईं पेमेंट न थी आहे। मतिलबु रोज़ानी फ़ोन कयूं था, चवंदा बजट रिलीज़ थिए पई आहे, हीअ पियो थिए। हाणे असांजे दुकान खां टीचर माण्हू आहियां, मुंहिंजा ॿार पढ़ंदा स्कूल में यूनिवर्सिटी में, असां हाणे किथां खां पोइ कयूं? असां हाणे तंग करे वियो आहे माण्हू। हीअ अदा कंहिं तव्हांखे ट्रेनिंग कराई? हीअ कहिड़ी डिपार्टमेंट? सर पाइप कराई हुई। साइट पाइप नवाब शाह। अच्छा, हुननि ट्रेनिंग कराई? हाँ, टीचर प्राइमरी टीचर ट्रेनिंग के नओं सिलेबस आयो, उन ते ट्रेनिंग थी है, जेको 4 हफ़्ता हली हुई ऐं पूरे सिंध में हली हुई, किथे पेमेंट न थी है। अच्छा, जून 2015 में ट्रेनिंग थी हुई, अञा तक असांखे उनजा पैसा न मिलिया आहिनि। असांखे तकरीबन 2.5 लख रुपया ते ख़र्च कराया आहिनि। ही साइट वारा तव्हांखे ॾींदा पैसा? जी जी, पाइप वारनि जी बजट आहे, यूरोपीय यूनियन तरफ़ां का हो प्रोजेक्ट हो, उन्हनि पैसा ॾिना हुआ ऐं उहो असां वटि बाक़ी हलियो। हफ़्ते जो कोर्स हूंदो, हेड टीचर जेके आहे उन्हनि खे करिकुलम ते ट्रेनिंग कराई वई, मास्टर ट्रेनर न मास्टर ट्रेनर खे पेमेंट कई, टीचर्स खे चयो तव्हां 2000 रुपया रिनोवेशन किराए जो उहे कोन मिलिया। असांखे हेड जेके आहे हेड हुआसीं हुनखे चयूं तव्हां हिननि खे रिफ्रेशमेंट में डेली 50 रुपया फी टीचर ते ख़र्च करियो, स्टेशनरी असां हुननि खे वठी ॾिना कागज़ हुई, उनमें अञा तक असांजो उहा पेमेंट न थी आहे। तक़रीबन 2.5 लख रुपया मूं लोन खणी हुई टाइम ते, जेको सही मूं कयो। ऐं हिकिड़ो न आहियां, पर तक़रीबन 24,000 उस्तादनि खे ट्रेनिंग ॾेई थींदी, कंहिंखे टको न मिलियो। ये बाइट है, साइट है, छा है? पाइट नवाब शाह। फाइट पाइट PITE। पाइट PITE। जी जी, ठीकु आहे दा, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि यार। पोइ मूंखे ॿुधाइजांइ, मां त DA खां पुछा कंदुसि, डायरेक्टर खां पुछा कंदासीं, ऐं जेका ज़रूरत पई त पोइ हिते सेक्रेटरी साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त तव्हांखे इहे पैसा मिलनि, 50 रुपयो बि मिले प्लस ॿियो जेको तव्हांखे न मिलियो आहे उहो मिले। ठीकु आहे, महिरबानी अदा कॉल करण जी। जी श्रेया साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स थिए अचूं था। मुरीद जमाली कॉल कई हुई, सखर जमाली ज़िलो मटियारी मां। उन्हनि जो चवणो त अरबाब जमाली प्राइमरी स्कूल बंदि आहे, टीचर्स न आहिनि। हुनजे लाइ चयो अथसि हिनखे DO खे, DO ॾे वेंदो त कमु थींदुसि, न वेंदो त कमु कोन्ह थींदुसि। ठीकु, साईं खे असां अर्ज़ु कयूं था, हथ ॿधी त वञे DO ॾे ऐं DO सां मिले वञे, ऐं उतां पोइ मूंखे कॉल करे। जेकॾहिं कॉल कंदो त मिली वेंदुसि, कमु थी वेंदुसि, न कॉल कंदो कोन्ह थींदुसि। ठीकु आहे। उन खां पोइ राहुल मिठी मां कॉल कई हुई त थर पार्कर में NGOs कमु कनि थियूं पियूं, पर मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं नथियूं ॾियनि। इहे त जनरल मसइलो आहे। NGOs जेके वञनि थियूं, लास्ट टाइम पाण डिस्कस कयोसीं त NGOs वञनि थियूं हितां टेंट वेंट गाॾियुनि में खणी, हिकु ट्रक आहे, ॾाढा बैनर पोस्टर हणी करे उते माण्हुनि खे ॾाढो थोरो घणो सामान ॾेई करे, बाक़ी फ़ोटू कढी दुनिया खे ॾेखारींदा त हेतिरा माण्हू खे ॾिनासीं, मदद कईसीं। इहो प्रॉब्लम आहे, पर पोइ अहिड़ो हिन जो पर्टिकुलर को मसइलो हुजे त पोइ
उहो ॿुधाए त असां हुनखे ठीकु चई आहे। सघूं था। कॉल वठी था वठूं। शफ़ी मोहम्मद मलिक आहिनि डहर की माजी। अस्सलाम वालेकुम अदा। अदा पहिरियों नंबर लिखाए छॾियो। 0307 0307 3150 3150 255। 255 जी। हाणे ॿुधायो कहिड़ो प्रॉब्लम आहे? अभी असांजो मसलो उहो पंहिंजो ज़कात में आमिल किराए तकलीफ़ आहियूं जंहिंजूं पघार 8 महीननि खां बंदि आहिनि। ज़कात खाते में लियाकत अली ॻाल्हि कई त साईं खे अर्ज़ु कयो से अञा ताईं पघार नथियूं लॻनि। ज़कात खाते में ठीकु आहे ना, ठीकु आहे। उहो हिकिड़ो DDO खे पावर ॾिना पर उन DDO जी बि ट्रांसफर थी वई शायदि, पोइ तव्हांजो इहो मसइलो अञा ताईं रुकियो पियो आहे। पघार तंग थी विया आहियूं, नंढे ॿार आहिनि, उन खां अलावा जेके दोस्त कुझु आहिनि उहे किराए जी जाइन में वेठा आहिनि ऐं ॿारनि जी तालीम जो मसइलो 8 महीननि खां पघार बंदि रही पई आहे। ठीकु आहे त सुभाणे वरी सेक्रेटरी साहिब खे चऊं था तव्हां जेके त को DDO मुक़ररु करे जल्द तव्हांखे पघार मिले। इहो तव्हांजो जाइज़ मसइलो आहे। इन लाइ 2 दफ़ा मां सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हायुमि, जंहिं ॿुधायो त मां सखर जे हिकिड़े SDM खे चार्ज ॾिनी आहे तव्हांजी DDOशिप जी, पर पोइ उहो बि शायदि ट्रांसफर थी वियो आहे। हाणे सुभाणे ॻाल्हाए तव्हां सां पोइ ॿुधाईंदुसि तव्हांखे, इनशा ताला तव्हांखे पघार मिलंदी। वॾी महिरबानी अदा। इनशाला सभिनी जा मसाइल हल थींदा। शुरा साहब होप आहे, होप आहे। अलाह खां पोइ हाणे हेठि तव्हां में उमेद आहे असांखे। प्रोग्राम जो टाइम भी ख़त्म थी रहियो आहे। शुरा साहब वॾी महिरबानी। नेक्स्ट वीक इनशाला अवां सां बि ॿीहर थींदी मुलाक़ात। अवियर्स प्रोग्राम मुहासिबो जो वक़्तु हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। नेक्स्ट वीक ॿीहर मिलंदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह ने निगहबान।